सॼी दुनिया में माण्हुनि जो वॾो अंग आहे जेको जिन्ननि भूतनि जी मौजूदगी ते यकीन रखे थो, पर भूतनि जे हुजण ऐं किरदार ते नज़रिया मुख़्तलिफ़ आहिनि। केतिरनि ई ओलह जे मुल्कनि में जिन्ननि जो पतो लॻाइण लाइ जदीद साइंसी औज़ार इस्तेमाल कया वेंदा आहिनि, जॾहिं त साइंसदान जिन्ननि खे मुख़्तलिफ़ तरीक़े सां पेश कनि था। ओलह जी दुनिया में जिन्ननि जा अक्सर आमिल पैरासाइकोलॉजी जा माहिर चवराईंदा आहिनि। हिकु आमिल जॉन काकोबा पंहिंजी किताब घोस्ट हंटर्स में लिखियो आहे त आइनस्टाइन जो नज़रियो इज़ाफ़ियत जिन्ननि जी मौजूदगी खे साबित करे थो, जंहिं मूजिबि तवानाई खे फना नथो करे सघिजे। हू चवे थो त रूह तवानाई जो हिकु क़िस्म आहे जेको बरक़ी मक़नातीसी क़ुवत जी सूरत में जिस्म में रहे थो। जिस्म मरी वञे थो पर रूह नथो मरे, छो त हू हिकु तवानाई आहे। जॾहिं त साइंसदाननि जो चवणु आहे त जहिड़ी रीति जिस्म मिटीअ सां मिली मिटी थी वञे थो, अहिड़ी रीति जिस्म में मौजूदु तवानाई हरारत में तब्दील थी फिज़ा में तहलील थी वञे थी। पैरासाइकोलॉजी जा माहिर अक्सर जॉन काकोबा जे नज़रियनि ते यकीन रखनि था। इंसान जो जिस्मानी निज़ाम बिजली ते कमु करे थो, जेका जिस्म जे अंदरि ई पैदा थिए थी। मख़सूस कैमराज़ ज़रिए जिस्म मां ख़ारिज थींदड़ बरक़ी लहरुनि जी तस्वीर कढी सघिजे थी। आमिलनि जो चवणु आहे त जिस्म जे मौत बाद उहा बरक़ी तवानाई या रूह ॿी दुनिया में हलिया वेंदा आहिनि, पर जेके माण्हू मरंदे वक़्तु इंतकाम या मोहबत जे जज़्बात जी कैफ़ियत मां गुज़री रहिया हूंदा आहिनि, उन्हनि जा रूह पंहिंजो मक़सदु हासिल करण लाइ दुनिया में ई रहिजी वेंदा आहिनि, जेके भूत बणिजी वेंदा आहिनि, जॾहिं त पंहिंजो मक़सदु पूरो थियण बाद वापसि पंहिंजी दुनिया में हलिया वेंदा आहिनि। माहिर जिन्हनि जो पतो लॻाइण लाइ कुतुब जहिड़ा बरक़ी मक़नातीसी लहरुनि जो पतो लॻाईंदड़ मीटर, गर्मी ऐं तवानाई जी लहरुनि जूं तस्वीरूं कढंदड़ कैमराज़ ऐं ख़ासि क़िस्म जा स्कैनर इस्तेमालु कनि था, पर हू पंहिंजो इहो राज़ नथा ॿुधाइनि जंहिंसां हू ग़ैबात सां ॻाल्हाईंदा आहिनि।